मकानी खाते जे कामोरनि सरकारी गाॾियूं वापस न कयूं। गाॾियुनि जी वापसीअ लाइ लेटर जारी कयो वियो आहे। ज़िले काउंसिल सखर जे डिस्ट्रिक्ट इंजीनियर ज़ुल्फ़िकार जतोई डेप्टी डायरेक्टर मीरपुर ख़ास अब्दुल वहाब अंसारीअ खे गाॾियूं वापस करण लाइ लेटर जारी कयो वियो आहे। जॾहिं त डीएमसी कराची ॾखण जे इन्वेस्टोग्राफर सैयद फरहान ऐं तारिक अली खे बि गाॾियुनि जे वापसीअ लाइ लेटर जारी कयो वियो। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, अपडेट कजो। जी बिल्कुल सबा सिंजे बल्दियात खाते जे कामोरनि वॾे अरसे खां जेके आहिनि उहे गैर कानूनी तौर ते सरकारी गाॾियुनि ते क़ाबिज़ आहिनि। इन सिलसिले में सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड जे अख़्तियारनि तरफ़ां उन्हनि कामोरनि खे ख़त लिखियो वियो आहे। उन्हनि कामोरनि में मां ॿुधायां त डीएमसी साउथ ग्राफर आहे सैयद फरहान अली, उनके अलावा ज़िले काउंसिल सखर जो डिस्ट्रिक्ट इंजीनियर आहे ज़ुल्फ़िकार अली जतोई ऐं मीरपुर ख़ास ज़िले जो डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट अब्दुल वहाब अब्बासी ऐं उनखां अलावा डिप्टी डायरेक्टर आहे तारिक अली। उनखे जेको आहे उहो नोटिस जारी कयो वियो आहे। उन्हनि खे जेके आहिनि उहे हिदायतूं कयूं वयूं आहिनि त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अव्हांखे जेके आहिनि उहे लेटर लिखिया विया आहिनि, पर अव्हां जेके सरकारी गाॾियूं वापसि न आहिनि कयूं। तंहिं करे 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिए थो। 3 ॾींहंनि अंदरि तव्हां गाॾियूं वापसि न कयूं त तव्हांजी कार्रवाई थींदी। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।